कोटड़ी रेलवे स्टेशन वेझो रेलगाॾीअ जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। कोटड़ी मां त रेलगाॾीअ जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि, जॾहिं त हादसे में मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। पंजाब खां कराची वेंदड़ बाबा फ़रीद एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। डाउन ट्रैक बंदि कयो वियो आहे। रेलवे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ट्रैक तां लथल बोगियुनि खे धार करे रेलगाॾीअ खे मंज़िल ॾांहुं रवानो कयो वियो आहे। कोटड़ी मां ख़बर शामिल करे रहिया आहियूं त रेलगाॾीअ जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया आहिनि। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कोटड़ी मां यूसुफ सारंगी। यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु हकीम, कोटड़ी रेलवे स्टेशन भरिसां ट्रेनुनि जो पटड़ीअ तां लहणु मामूल बणियल आहे, जॾहिं त अॼु पिणु पंजाब खां कराची वेंदड़ बाबा फ़रीद एक्सप्रेस जूं जा 3 गाॾा पटड़ी तां लही आहे, जॾहिं त हादसे दौरान मुसाफ़िर मौजाने तौर ते महफ़ूज़ रहिया, जॾहिं त रेलवे इंतज़ामिया ट्रेन जा पटड़ी तां लथल गाॾा ट्रेन खां अलॻि करे मुसाफ़िर ट्रेन खे मंज़िल ॾांहुं त रवानो करे छॾियो, जॾहिं त क्रेन घुराए गाॾनि खे पटड़ीअ ते आणे पटड़ी बहाल करण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं, जॾहिं त कोटड़ी रेलवे स्टेशन भरिसां मुसलसल हादसनि वाक़िअनि जे करे इलाइक़े जे सुञाण धिरनि में मुसलसल ॻणती छायल आहे। होॾां रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त पटड़ियूं बरसाति विघे कमज़ोर थियण सबबि ट्रेननि जा हादसा थी रहिया आहिनि, जॾहिं त तुर्त रेलवे ट्रैक जी मरम्मत करे उन्हनि खे महफ़ूज़ कयो वेंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी यूसुफ सारंग तफ़सील ॾियण लाइ।